یا حسین جی ناظرین اساں موجود آहियूं पन्नो आकल में जीअं पूरे मुल्क जी अॼु पन्नो आकल शहर में भी हिकु आज़ादारी सिलसिलो मातमनि जो सिलसिलो जारी आहे ऐं शबीला जिते सभील लॻल आहिनि हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं पन्नो आकल शहर में सावल चौक ते ऐं हिन मेरा बाबा अली मेरा भाई हसन हम ही है पंजतन हम ही है पंजतन मेरी क्या है खता मेरी क्या है खता मेरी क्या है खता मेरी क्या है खता मुझ पे क्यों बंद करते हो पानी क्या मोहम्मद का प्यारा नहीं मुझ पे क्यों बंद करते हो पानी क्या मोहम्मद का प्यारा नहीं शहर जे दाख़िले गाजी रास्ता बिल्कुल मुकम्मल बदन पुलिस जे सां गॾु रेंजर बि तैनात आहे सिक्योरिटी ॾाढी सख़्त कई वई आहे शहर जे अंदरि जुलूस में रवां थी चुको आहे रवायती रास्ते सां रवां दवा आहे जंहिंमहिल हिते पुॼो त हिते अदा मजलिस हिते माना 1.5 कलाक जे अंदरि पुॼी वेंदो जुलूस पुलिस एहलकार मुक़ररु कया आहिनि रेंजर जा एहलकार मुक़ररु कया आहिनि हिते सिक्योरिटी इंतहाई सख़्त कई वई आहे ऐं हुन जा बि तव्हांखे मंज़र ॾेखारींदा ऐं कुझु ई देरि में जेको आहे मातम हिते सावल चौक ते पुॼंदो ऐं और कुरान तुमको सुनाया मेरे नाना ने कलमा सिखाया